तेज़ गर्मी ऐं ततल रोडनि ते सरापा एहतजाज पिणल हिंदू बिरादरी यकीनन ही ॾुखोईंदड़ मंज़र असांजो जीउ झोरे रहिया आहिनि। कुंडरी मां अगवा थियल नाबालिग हिंदू न्याणी अनीका मेघवार जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरणे जा मंज़र अक़लियती नुमाइंदनि लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि बि आहे, जो आला ऐवाननि में वेठल हूंदे बि पंहिंजे माण्हुनि सां थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियुनि न्याणियुनि जे अगवा क़त्ल जहिड़नि वाक़िअनि ते कुझु नथा करे सघनि। बेपहुच बेज़मीर अक़लियती नुमाइंदा अॼु ॾींहं ताईं हिंदू न्याणियुनि जे अगवा मज़हब तब्दीली वारे वाक़िअनि ख़िलाफ़ लॻंदड़ एहतजाजनि में कॾहिं बि शिरकत न कई। सिंध हुकूमत कानूनी इदारा वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट पाकिस्तान हाई कोर्ट सिंध खां मुतालबो कयो आहे त फौरन नोटिस वठी हिंदू न्याणियुनि जे अगवा मज़हब तब्दीली ऐं निकाह कराइण वारे वाक़िअनि ख़िलाफ़ कानून साज़ी करे हिंदू बिरादरी सां इंसाफ़ कानी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अब्दुल रज़ाक रहमो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, छाछरो।